सुप्रीम कोर्ट अरशद शरीफ क़त्ल केस बाबति जोड़ियल स्पेशल JIT खे रद्द करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत खे फौरी तौर नए JIT जोड़ण जो हुकुम। अदालत सुभाणे ते अख़बारी रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस उमरता बंदियाल चयो आहे त अदालत चाहे थी त टीम क़त्ल जी आज़ादानी नमूने जांच करे ऐं जांच टीम जी कंहिं माण्हू जो कंहिं बास सां तालुक़ न हुजे। कीनिया जी पुलिस अरशद शरीफ क़त्ल केस जी जांच में को बि सहकार न कयो। केस में केतिरनि ई परॾेही अंसरनि जो किरदारु अहमियत जोॻो आहे। अरशद शरीफ जी कीनिया में मेज़बान खुरम ऐं वक़ा जो किरदारु अहम ऐं वधीक जांच तलब आहे। ॿई भाउर ॼाण फराहम करण लाइ टुट निटाए रहिया आहिनि। जवाबदार वक़ा जा कीनिया जी इंटेलिजेंस खां सवाइ केतिरनि ई आलमी एजेंसियुनि सां लाॻापा आहिनि। अरशद शरीफ जे क़त्ल केस जी जांच टीम जी रिपोर्ट पधरी 592 सुफ़्हनि ते ॿधल रिपोर्ट में अरशद शरीफ जे हवाले सां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा बयान, संदसि कीनिया में रिहाइश, राब्तनि ऐं CDI जा तफ़सील शामिल आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार जी सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात। इसाक़ डार सदर खे वज़ीर आज़म जो ख़ासि पैगाम पहुचायो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार पारां सदर आरिफ अलवीअ खे मुआशी सूरताल ते ब्रीफिंग ॾिनी वई। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडूं 15 जनवरी ते थींदियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त मकानी चूंडुनि मुल्क लाइ अहम आहिनि। इलेक्शन कमीशन चूंडुनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइण लाइ क़दम खणी रही आहे। अहिड़नि क़दमनि सां अवाम जो इलेक्शन कमीशन ते एतमाद वधंदो। PTI जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल असद उमर तौहीन अदालत केस में गैर मशरूत मुआफ़ी घुरी वरिती। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच में असद उमर जे ख़िलाफ़ तौहीन अदालत केस जी ॿुधणी दौरान PTI अॻुवान जी तक़रीर जो स्क्रिप्ट पेश। असद उमर पारां तौहीन अदालत नोटिस जो जवाब जमा करायो वियो। तहरीक इंसाफ़ अॻुवान जो चवणु हो त हिन जेको कुझु चयो उन ते गैर मशरूत माफ़ी घुरे थो ऐं केस हलाइण नथो चाहे। असद उमर जे जवाब ते अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त सुठो कयो, माफ़ी वरिती, मामिलो ख़तमु करे छॾियो। सिंध जे रेवेन्यू वारे वज़ीर मखदूम महबूब ज़मान M6 मोटरवे करप्शन केस में मुलविस ऑफिसरनि जा तफ़सील तलब करे वरिता। बोर्ड ऑफ रेवेन्यू जे सीनियर मेंबरनि खे करप्शन में मुलविस रेवेन्यू खाते जे समूरनि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। हैदराबाद ऐं सख जे कमिश्नर सां राब्तो करे अमलदारनि जा तफ़सील वठण जो हुकुम। मोटरवे करप्शन केस में नौशहर फिरोज़ मां गिरफ़्तार सोशल वेलफेयर ऑफिसर सज्जाद मेमून खे दिलि जो दौरो पइजी वियो। तिबी इमदाद लाइ NICD मुंतक़िल। सेहत जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुओ खैरपुर ज़िले में कुते जे चक खां बचाव वारी वैक्सीन जी अणहूंद बाबति सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरुनि जो नोटिस वरितो। डिविज़नल डायरेक्टर हेल्थ सर्विस सखर डॉक्टर अब्दुल सत्तार खोसो जी सरबराही में 2 रुकनी कमेटी क़ाइमु। खैरपुर ज़िले में एंटी रेबीज़ वैक्सीन जी मौजूदगी ऐं संभाल बाबति जांच करे 3 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश करण जी हिदायत। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि जे नतीजे में 8 ॼणा अजल जो शिकार बणिजी विया। सांगड़ वेझो मीरपुर ख़ासि रोड ते ट्रैक्टर ट्राली ऐं रक्षा विच में टकर। औरत समेत 1 साल जो पुटु हयाती विञाए वेठा। हादसे जे नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हैदराबाद में कार ऐं मोटरसाइकिल में टकर सबबि नौजवान दिलशार मंगनियो फोत। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कंडियारो भरिसां बि वेन जो मोटरसाइकिल खे टकर। दरबेले वासी सैयद मुश्ताक अली शाह हयाती विञाए वेठो। तलहार लॻ रोड हादसे में ज़ख़्मी थियल औरत ॼामुल ख़ातून इस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वई। दोधापुर में हादसे जे नतीजे में ज़ख़्मी थियल नौजवान इमरान बुढ़ो ऐं पुलिस स्टेशन भरिसां ज़ख़्मी 22 वरनि जो मज़हर खोखर बि फोत थी विया। कनकोट पुलिस पारां 3 हफ़्ता पहिरीं अगवा थियल 2 मज़दा ड्राइवरनि खे बाज़ियाब कराए छॾी वरितो। बलोचिस्तान वासी मुगवी शेर मोहम्मद बिरोई ऐं मोहम्मद बख्श खे गोस्प जे कचे मां मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब करायो आहे। पुलिस जो बयान ज़रियनि मूजिबि 2 ड्राइवरनि जी बाज़ियाबी डील ज़रिए अमल में आई आहे।
खानपुर महर जे भरिसां बिजलीअ जो करंट लॻण सबबि 2 सालनि जो मासूम ॿारड़ो अब्दीन ते सुम्ही पियो। अयान गॾाणी घर में रांदि खेॾी रहियो हो त खुलियल तार मां खेसि करंट लॻो। मासूम बालिग खे बेहोशी जी हालत में अस्पताल में वियो, जिते डॉक्टरनि तरफ़ां संदसि मौत जी तस्दीक कई वई। मासूम अयान जे विछोड़े ते संदसि घर में कोहराम अची वियो। मुबावले वेझो 15 ॾींहं पहिरीं हथियारबंदनि सां मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार फ़ौत थी वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल अब्दुल रज़ाक मलिक रहीम यार ख़ान जी अस्पताल में इलाज हेठि हो, जिते हू अॼु ज़िंदगी जी जंग हाराए वेठो। कुझु ॾींहं पहिरीं एहलकार अब्दुल रज़ाक मलिक खे ज़ख़्मी करण वारे वाक़े में मुलविस ॾोहारी दिलबर जखराणी बि पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो हो। डोरे नारेवासिन नारमी लक्ष्मी मेघवार के तशद्दुद करे मारण जो इल्ज़ाम। मुंहिंजी भेण खे साहुरनि तशद्दुद करे क़त्ल कयो आहे। संदसि जिस्म ते तशद्दुद जा निशान मौजूदु आहिनि। आपघात जो ड्रामो कयो वियो आहे। पुलिस वाक़े जी जांच लाइ तयारु नाहे। खून लोढ़ण जी कोशिश कई पई वञे। लक्ष्मी मेघवार जे भाउ मुनू मेघवार जी DIG ऐं SSP मीरपुर ख़ासि खां नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो। 2 ॾींहं पहिरीं नारी लक्ष्मी मेघवार जो घर जे कमरे मां फाउ खाधल लाश हथायो हो। उबावड़े भरिसां पंजाब पुलिस ऐं हथियारबंदनि विच में मुबीना मुक़ाबलो। 2 धाड़ेलनि खे मारण जी दावा। हथियारबंदनि ॾोह जे इरादे सां बीठल हुआ। पुलिस पहुती त ॾोहारियुनि फायरिंग करे ॾिनी। जवाबी कार्रवाई में 2 धाड़ेल मारिजी विया। मुक़ाबले में मारियल अमीन इंदड़ ऐं गफ़ार सिलरो हेड कांस्टेबल जे क़त्ल समेत ॿियनि संगीन केसनि में घुर्बल हुआ। ASP शाहज़ेब चाचर जो बयानु।